खणी आई बरसात यादूं आवाजूं खिणियूं रंग लाया त गोढ़ा गड़ी प्या अवी याद आया त गोढ़ा गड़ी प्या कहीं हथ हिलाया त गोढ़ा गड़ी प्या अभी याद आया त गोढ़ा गड़ी प्या दिसी मौत मंजिल रुनी कौन दिलड़ी दिसी मौत मंजिल रुनी कौन दिलड़ी पंहिंजा थिया पराया त गोढ़ा गड़ी प्या अभी याद आया त गोढ़ा गड़ी प्या। हेलो दोस्तों अस्सलाम वालेकुम असी नवा यूट्यूबर आहियूं असांखे का ख़बर कोन थी पए सो वीडियो कीअं ठाहिबी आहे त वीडियो ठाही आहे जहिड़ी तहिड़ी तव्हांखे पसंदि अचे त लाइक करियो ऐं कमेंट करियो सब्सक्राइब करियो असांजे चैनल खे सपोर्ट करियो जी त असीं बि अॻियां वधी करे नालो छा त कामयाबु थियूं जे न कामयाबु थिया थी त हुई ही वीडियो ठाहियूं पिया ईअं ठाहींदा रहंदासीं सो नवां आहियूं असांखे अञा का एतिरी ॼाण कोन्हे हा न कोन्हे सही ॻाल्हि आहे। हा सो इन लाइ करे सो दोस्तनि खां गुज़ारिश आहे त असांखे वधि मां वधि शेयर कनि लाइक कनि कमेंट कनि जीअं त असांजो अॻिते वीडियो हली पहुची सघनि उन माण्हुनि ताणी जेको असांखे सपोर्ट कनि ऐं असांखे अॻिते वधण जो हिकु भेरो मौक़ो मिली सघे। हा सो तव्हांजी वॾी वॾी महिरबानी हूंदी खिल भोग लाइ असीं माज़रत चाहियूं था असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं लाइक करे छॾींदा कमेंट बि कंदा इंशाअल्लाह ताला वरी बि ॿी व्लॉग में मिलंदासीं।